बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसइलो हीअ आहे त असां टे ॾींहं नादरा ऑफिस वियासीं असांजा ॿार शनासी कार्ड कढाइण। उते असांजे ॻोठ जो मंठार अमन नालो अथसि, रिश्तेदारी आहे। उन ॿारनि जी वॾी उते बेइज़ती कई ऐं पहिरियां त उन्हनि खां पैसा घुरिया। ॿारनि चयो असां तुंहिंजे पाड़े जाऊं, पाण मोयो मासा अथऊं, पैसा असां वटि आहिनि ई कोन। आख़िरकार ॿारनि खे नंबर 57 मिलियल हुयो, टोकन नंबर। उन खां बाद में जॾहिं 70 नंबर हली वियो त ॿार ज़ोरी अंदरि हलिया विया ऐं उते वञी करे चेयर ते वेठा, जिते तस्वीर निकिरंदी आहे त मंठार खे जॾहिं पैसा न मिलिया त उन ॿारनि खे ॿांह खां वठी गेले ऐं ॿार कढी ॿारनि जी बेइज़ती कई। उन खां बाद में असांजो बिरादर हिते शाम जे टाइम ते उन जे पीउ खे भाउ खे दान ॾियण जे लाइ ॿाहिरि निकितो त हा हींअर जेको आहे त हुननि खां FIR पुलिस वरिती आहे। असां खां काई बि FIR वठण जे लाइ तयारु कोन्हे रहंदो। असांजे मथां पुलिस जो जेको आहे त रोज़ानो 6 माण्हुनि जे मथां FIR आहे। मोहम्मद सिद्दीक जंहिंजी उमिरि 84 साल आहे ऐं नाजायज़ सिंडिकेट जी ये छोकिरी जेका ॾिनी आहे मालिक उन्हनि सां असांजो पैसा बि वास्तो न आहे। ॿिन्ही धुरनि सां न भत न बिरादर जी। को बि इहे ड्रामा ठाहे असांजे मथां मर्यादऊं त इहे अॻुवा था जी। असांखे त न कन न जन आहे। इहे जो अॼु बि ड्रामो ठाहियो अथऊं त बि असां घर बि कोन हुयासीं जी। असां आखी वठी इहो कमु कयो जीअं असांखे इंसाफ़ खपे ऐं असांजी FIR अदा कजे। असांजो नालो उस्ताद ज़मीर छा मसलो आहे हिते? हिन वक़्तु असांजी क़दीम क़ब्रिस्तान आहे, हिन सां नाजाइज़ी आहे। जंहिंजी बि आहे उहा हर हिक खे ख़बर आहे। ॾिसो हिन में ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾिए। हुकूमत खे पुरज़ोर अपील आहे असांजी, हिते जेको बि हिन सां नाजाइज़ी करे थो ओलिया सां क़ब्रिस्तान सां उहो खेसि सप्लाई वञे ऐं हिते असांखे चौधियारी ॾिराई वञे क़ब्रिस्तान खे। ऐं या इमाम बारगाह या ईदगाह